दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुर आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे हिकु बहितरीन लेखक मलक आगाणी जी लिखियल कहाणी क्रोधी सिंधु ॿुधाईंदुसि। अगस्त महीने जी 21 तारीख़ जो ॾींहुं केॾो न भयानक हुयो। सखर बचाव बंदि टुटण जी ख़बर माण्हुनि जी दिलनि ते मौत वांगुरु वासो करे वई हुई। रेडियो जे आकाश जहिड़ी रंभदड़ आवाज़ माण्हुनि जी दिलनि खे ॻणितियुनि जे ॻोराण हेठां चीबाटे रखियो हो। ओचितो ई ओचितो ॿोॾि जी ॿ मुही वात फाड़े पके जी वसंदियुनि ते माण्हुनि जी जान ऐं माल खे मांगर जियां गिड़काइण लाइ पंहिंजो मनोस वात खोले वधी रही हुई। हर को सौदान जी सीढ़ियुनि ते लड़की लड़की पंहिंजो पाण खे दान जियां सिंधु जे हवाले करे रहियो हो। तक़रीबन हर जीअ जंजाल में हुयो। संदन हर सिज सूरनि जो ऐं रातियूं रोअण हारकियूं थियूं थिए गुज़रियूं। भला किथे मिसकीननि वटि अहिड़ा वसीला जिन रस्ते पाण खे पुख़्तनि हंधनि ते पहचाइनि। थोरनि ई घड़ियुनि में सिंधु तबाही मचाईंदो तूफ़ान जियां पके खे कचे जियां वकोड़े वियो हो। पाणी पेर खणण जी वेसद बि कान ॾिनी हुई। माण्हू जान बचाइण में आज़र था सभु को ॿोॾि जी भूत खां हिरासां ज़िंदगी खे जहदनि जे बचाइण जी कोशिश में रुधल। केतिरनि ई माइटनि जूं झोलियूं ख़ाली थियूं हुयूं। केतिरियूं ई माइरूं पंहिंजा मोबी पुट विञाए वेठियूं हुयूं। केतिरियुनि ई भेनरुनि पंहिंजा भाइर सहाया हुया। ओचिती आफ़त सबबि केतिरियूं ई सुहागणियूं पंहिंजा सुहाग लुटाए वेठियूं हुयूं। नंढड़नि तुल्फड़नि ॿारनि जूं होंगड़ियूं ऐं ॿाकारूं हर जाइ महशर जे मुहाने जो ॾेख ॾेई रहियूं हुयूं। कंहिंजो को वाहिरो ऐं भरजलो कोन हुयो। हर शइ सिंधुअ जे सीरनि में सुरकी सुरकी पंहिंजा आख़िरी पसा पूरा करे बेसाही बांढ जियां लुड़ी रही हुई। इंसाननि जो दिलदारींदड़ रड़ियूं पड़ाॾा कंदियूं फिज़ान जी आगोश में हमेशह हमेशह लाइ दफ़न थींदियूं रहियूं हुयूं। हिन कहरी अज़वा जेॾांहुं बि ते कर खयो तेॾां तबाही तबाही हुई। लखे इंसान उघाड़ा बेघर पेट बुखिया अनकणे लाइ हैरान लोली लाइ वतन पिया रुलंदा ऐं इक़्तिदारी उज़हा जा बि मौत जहिड़ा मुहांडा जंहिंखे तबाह थियल इंसाननि ते कसर जी कहल बि कान आई। बुखे खे बुखियो ऐं उञे खे उञियूं रखण में ॼण त खेसि आसेस ईंदी हुजे। अहिड़ी तबाही जे समय दिलावर बि क़यामत जे किनारनि खे छुहंदो सारो साथ सुहाई ॿोॾि जी ॿरनि में ॿोड़े आसन ऐं उमीदनि जे आसिरे कंहिं बांड खे ॿख विझी अटकल 3 ॾींहंनि खां कंहिं पहर लाइ पियो वाज विझे ऐं सिंधु जे सीरनि में शरीर जा आख़िरी पसा पूरा करे। परे खां हिकु पीरसन मला पाण जहिड़े इंसान खे लुणंदो ॾिसी बतेले समेत धोके आयो हो। ॿुड़ंदड़ खे सहारो ॾेई बतेले में पनाह ॾिनी हुयई ऐं कुझु वीरनि गुज़रण बैदि दिलावर सामत में ईंदे सुख जो साह खयो हो। मलाह खेसि मुठ भुॻड़नि जी भरे खाइण लाइ ॾिनी हुई। दिलावर जीअण लाइ 2 कणा भुॻड़नि जा वात में विधा मगर पखीअ जी अभाम बचड़े जियां ॿीत ॾेई निड़ी खां हेठि लाहे न सघियो हुयो। हिन आॾो आशाऊं निराशाउनि जे भवाइते रूप में नची टिपी रहियूं हुयूं। हिन जे आॾो घर ॿार जी तबाही जा मंदर मिड़ी खेसि रुआरे रहिया हुआ। हूअ ॿाणको थी विसामी वियो हो। सौदान संदसि सीने में समें सोराख़ करे विधा हुया। ॿोॾि हिन खां छा छा न खसियो हो। हिन जी वॾी ॿुॾी ॿार ॿुॾा बचा ॿुॾा नंढा ॿुॾा वॾा ॿुॾा ऐं रहियो बि छा जो हिन जॾे जीअ खे दर दिलासो ॾे। उन जी ॻणती उन जी पीड़ा हिन जे शरीर खे छीहों छीहों करे रखियो। ज़िंदगी मां बेज़ार थियो। जीवन हिन ते बार हुयो। पोड़े खे अंदर जा ईज़ा ॾेखारींदे चई वेठो, बाबा जॾहिं त ज़िंदगी में ज़लील शिकस्त नसीब थी आहे त पोइ अञा जी छा कंदुसि। छो न खणी पंहिंजो पाण खे बि सिंधु जे सीरनि में उछलाए हिन जीवन जो अंत आणियां। हींअर अकेले सर ज़िंदगी सां मोह ॾियणु मूंखां नथो पुॼे।
पोड़े मला खेस गिराटड़ी पाए दिल जाए ॾिनी हुई। पुट तोखे ज़िंदगी प्यारी आहे, तोखे ज़िंदगी त प्यार आहे, तॾहिं त बेसहारी ॿार खे सहारो सम्झी वती पे वाहिर लाइ वाज विझंदो। मुड़ुस त मारे पाण मल्हाईंदा आहिनि, तूं छो दिलि लाथी आहे? मूं ॾे ॾिस कीअं न कमज़ोर हूंदे बि वक़्त जे वीरनि सां पियो विचड़ंदो वतां। पोड़े मला जो आथत भरियूं ॻाल्हियूं ॿुधी हिन जे चपनि ते लुड़कनि ॻाॾड़ मुर्क अचणु लॻी ऐं मंझसि जीअण जी शक्ति कर मोड़े उथी हुई। दिलावर खे पोड़े मला जे बतेले ते रहे कुझु ॾींहं गुज़री विया हुया। बतेलो माज़ी ऐं मुस्तक़बिल खे सीने ते सवार कयो वाव जे वाचूरनि सां टकराईंदो, छोलनि खे छुहंदो, सड़बाटाईंदो हंज जे उभारे तरफ़ उलिरी रहियो हुयो। कारी राति जे खुटण जी महल क़रीब हुई। पोयनि तारीख़नि जे चंड खन पल में ख़ामोश ऐं सुतल माहौल खे जाॻाए रखियो हुयो। नंढनि नंढनि वणनि मथां पाणी ईअं पथरियल हुयो जीअं कि नारीअ जे सिर ते सफ़ेद मलमल जी पोतीअ जो पलान। दिलावर ऐं पोड़ो अञा सुजाग हुया। निंड हिननि जे नेवनि खां ओझल हुई। ख़ामोशी खे टोड़ींदे पाण खे आदम जो अहसासु ॾियारण ख़ातिर दिलावर पोड़े मला सां ॻाल्हायो हुयो। बाबा, तव्हांजे सांभर में कॾहिं सिंधू में हेड़ी उथल आई आहे? ओच ते सवाल पोड़े खे छिरकाए छॾियो हो। निंड खां नटाइण ख़ातिर सिंधूअ जे सीर मां ॿ बुक भरे मुंहं ते वसाईंदे थकल थकल पिमड़ियुनि खे खोलींदे चयाईं, हा। वॾनि वाता ॿुधंदा हुआसीं जॾहिं धरती मां ॾमर बि आहे, सायूं बनियूं नोयल वनियूं वह जे वर चढ़ंदियूं आहिनि, तॾहिं सिंधू उथल खाई हर शइ खे पंहिंजे पेट में पी उतण उजाड़े आबादियूं वीराननि में तब्दील करे छॾींदो आहे। हिकु भेरे बाबा वाता ॿुधो हुयुमि सिंधियुनि वॾो पाप करे धरती माउ खे रंजायो हुयो। हिननि गैरनि जी गुज़ारे ते पे ज़िंदगी गुज़ारी, संदन तुखम पे परावनि पेरनि हेठां चिभाटिया। हिननि धरती माउ जी लोई खे लॼाए घासपन आॾो सिर झुकायो हुयो, तॾहिं सिंधूअ जी दिलि ॿरंदड़ जबल जीअं फाटी पई हुई। इंसाननि जे गुनाहनि जा राज़ फाश थिया हुया, जिन सिंधूअ जे क्रोध खे ललकारियो से तहस नहस थिया हुया। तॾहिं खां पोइ सिंधियुनि सुरनि जी सखा करे सिंधूअ जे ॾमर खे सरचायो ऐं परावनि जी पाड़ पटे धरती माउ जे सीने खे आजो करे रत जो रेज ॾेई सिंध जी सींद खे अछो उजरो करे जरकायो। पोड़े जे पुॼराईंदड़ लफ़्ज़नि में जीअण जो सनियो हो जंहिं दिलावर जी लौ कांडारे छॾी हुई। हिन जे जिस्म में ईज़ान ऐं अफ़सोस जूं लहरूं डोरूं पाइण लॻियूं हुयूं। हिन जी अखियुनि में उम्मीदनि जा सवें तिरवरा जरकण लॻा हुया। पोड़े वरी चवणु शुरू कयो हुयो। संदसि आवाज़ दिलावर जी दिलि में पड़ाॾो कंदो ऊचो थींदो खेसि जियापे जी राह ॾेखारणु लॻो। अबा, जॾहिं सिंधियुनि जी हयातनि खे कलर कीअं काराटियो हुयो, जॾहिं सिंधी सूर्याई ऐं सरवेची जा सरवाण थी घासबन खे गरक कंदा हुया, तॾहिं सिंध माउ जे सीने ते राजा ऐं प्रजा जो फ़र्क़ु मटाए प्रेम ऐं प्यार, अमन ऐं शांती जे मज़हब खे जनमु ॾिनो वेंदो हो। पोड़े जो आवाज़ जीअं पोती गंभीर थींदो हुयो। हिन जी पेशानी ते अणलखो पघर पेचरा ठाहे वहणु लॻो। हिन जी अखियुनि में बीठल पाणीअ जो दुॿो छिलकी गिलनि जी हॾनि तां थींदो सफ़ेद रेश में जज़ब थी वियो हो। हिन गजमल सिंधूअ जे लहरनि खे तकींदे चयो हो, अफ़सोस, अॼु बि साॻी सिंध, साॻियो ई सिंधू, मगर न उहा मीठ आहे, न मोहबत आहे, न ई वरी सुख सलामती, रुॻो छिते कुते वारियूं रहचूं आहिनि। दिलावर वॾो साह खणंदे हैरत मां पुछियो हुयो, पर बाबा असां कहिड़ो ॾोह कयो आहे? छा सिंधू खे ईअं जुॻाए जो परावनि पापनि बजाए पियो पंहिंजनि खे ॾोरे? पोड़े खे दिलावर जा लफ़्ज़ चूचड़े जी लॻा हुआ। चिड़ वठी वई हुयसि। बचा, जॾहिं सिंधू उथल खाईंदो आहे
तॾहिं हर ॾोही ऐं गुनाहगार सां गॾु सिंधियुनि जी कमज़ोरी ऐं बेवसी जा करतूत बि लुड़ी वेरनि जे वर चढ़ंदा आहिनि। सिंधू पंहिंजे पखियुनि जा बुनियाद उखेड़ींदो आहे, तॾहिं त सिंधी ग़ैरनि जे महलनि जा कंगरा केराइण लॻंदा आहिनि। कंहिं इंसान वाता ॿुधो हुयमि हिकिड़े ॾाहे जो कौल त जेकॾहिं को इंसान हज़ारनि हीलनि खां पोइ गिफ़लत जी निंड मां सुजाॻ न थिए त संदसि आॾो मासूम बच्चा को होसि पाणे ई सुजाॻ थींदो। बच्चा जेसीं ताईं दज़ जे ग़ुबार में खंघण जे सहारो न वठिबो तेसीं ताईं दज़ पई घुटींदी रहंदी। सिंधूअ जी उथल जी मूंखे सदियुनि खां ॼाण हुई। जॾहिं खां सिंधी मज़हब जे ज़ंजीरनि में चुंबड़ी आज़ियुनि ऐं निरादियुनि जा गीत लापण लॻा हुआ, जॾहिं ग़ैरनि जे गिरेबान में लिका रहिया, जॾहिं देश सां वेसाघाती करे ग़ैरनि जी गलाइनि ते दुत हणी सुता रहिया, तॾहिं ई संदनि पापनि जा राज़ खुली पिया। तॾहिं ई मां सोचियो हो त सिंधी सिंधूअ जे क्रोध खे ललकारे रहिया आहिनि। अॼु ख़बर पई त मुंहिंजा सपना साम्बिया निकिता। पोड़े जा लफ़्ज़ दिलावर जे दिलि में सिंधू जे अजीब तूफ़ान बिरपा करे रहिया हुआ। हिन जी अखियुनि में ओचितो अजीब चमक अची वई। अजीब बग़ावत जा आसार हिन जी पेशानी ते पखड़िजी विया हुआ। आज़ादी जो तसवुरु हिन जी निगाहनि में उभरी आयो हुयो। पोड़े मलाह जा लफ़्ज़ सिपजियां खेसि कखींदा रहिया। संदसि अखियुनि में अज़ली अड़बंग इंसान जागी उथियो। हथनि में तेज़ जुंबश अची वियसि। हथ बतेले जे वंझ ते उमालक वरी वियसि। ईअं त महसूसु थियसि ॼण हिन जी रंगियल ग़ैरत खे ॼाण जो पाणी मिलियो हुजे। हिन जूं अखियूं मादीअ जा अण लिखा नक्शा तकींदियूं रहियूं, जॾहिं पोड़े ते परमारित वारनि ग़ासिबनि जनम कीअं वरितो हुयो, जॾहिं ज़िंदगी एतिरी अणबी ऐं होलनाक कान हुई। हिन जी ज़ुबान मां बेअख्तियार निकिरी वियो हो, बाबा सच सच ॿुधायो, तव्हां रोशनी जा मीनार केरु आहियो? तव्हां आम मीर बैर नथा ॾेखारिजो। पुट अॻिते हली तोखे वक़्तु रसींदो त तोखे बि मां जियां दर्स ॾियणो पवंदो। हर उनखे मूं जियां रहबर थियणो पवंदो, जंहिंजी दिलि में ज़रे बराबरि बि पंहिंजे देश ऐं देशवासियुनि लाइ मोहबत आहे। असांजो कमु आहे राह जी रहबरी करणु ऐं रस्ते लाइणु। तूं वचन कर त कॾहिं बि सिंधूअ खे क्रोध में न अचणु ॾींदे, सदाईं पाण क्रोधी बणियो रहंदे, ज़ालमनि लाइ, पापनि लाइ ऐं परमारनि लाइ। मां वचन थो करियां, सिंधूअ खे कॾहिं बि क्रोध में अचणु कीअं ॾींदसि। मां नए सिज जियां नई दुनिया रोशन कंदसि, सिंध रोशन कंदसि। मां हर उन अज़दवा सां अटकंदसि जेका सिंधियुनि जी गैरत खे ललकारींदी। मां परमारियत जे सभिनी दीवारुनि खे केराए सूर्य ऐं सर्वेची जो बीच छॾींदसि। ईअं ई हू सख़्तु जुनून में सवे लफ़्ज़ उचारींदो हुयो। जिन मां बग़ावत जी बणास ईंदी रही हुई, ईअं पिए भायो ॼण दिलावर बजाए को कावड़ियल रूह सदस जिस्म अंदरि पही वियो हुजे। हिन जे ज़हन मां ओंधा जो वासो वसंदो वियो। हिन भिटनि ऐं घोड़ियुनि वारी ज़िंदगी खे दिलत सम्झी सूर्याई ऐं सर्वेची जे बिज छटण जो अहद कयो हुयो। पिरे राति पाछूलनि जा पान सवारे नए निकोरे सुबुह खे जनम ॾेई हिकु इंसान जे हुसण लाइ रस्तो साफ़ कयो हो। वेसर वेसारे पंहिंजी मंज़िल तरफ़ वधणु लॻो। ऊंधाइनि वकोरियल थकल टुटल ओजागियल इंसान शेर जियां गदंदो अॻिते वधंदो रहियो। नओं इंसान जागी पियो हो। नओं इंसान जागी पियो हो, फिरियल मारियल इंसान जागी पियो हो। तारीख़ ज़रूर पंहिंजो पाण दोहराईंदी। सिंधी साॻिए ज़रूर सुख जो साह खणंदो। क्रोधी सिंधू ज़रूर सामत में ईंदो। क्रोधी सिंधू, क्रोधी सिंधू, सामत सा। हू राग आलापींदो अॻिते वधंदो रहियो। बस दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी। दोस्तों, तव्हांखे ही कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, कमेंट्स बॉक्स में लिखी पंहिंजी राय खां मूंखे ज़रूरु आगाह कंदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो
त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं जेकॾहिं तव्हांखे कहाणी पसंदि अची रहियूं आहिनि त हिननि खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर पिणु कंदा। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू।